जो ज़िक्र कयूं था त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी खोट खां पोइ भाण जी हथरादू खोट पैदा कई वई आहे ऐं ब्लैक ते भाण विकिरो कयो पियो वञे, जंहिं सबबि समूरी सिंध में आबादगार सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में भाण ब्लैक ते विकिरो थियण लॻो। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बढ़ियल आहे। आबादगार एहतजाज कनि पिया। आबादगारनि मुतालबो कयो आहे त भाण ब्लैक ते विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। डीलर्स जेके आहिनि उहे ज़रात खाते जे अमलदारनि सां मिली भगत करे भाण जी हथरादू खोट पैदा करे रहिया आहिनि ऐं ज़रात खाते जा अमलदार रुगो दावाऊं करण में ई पूरा आहिनि। इन ई मामले ते असां मुख़्तलिफ़ शहरनि मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर्स खां तफ़सील में मालूम कंदासीं ऐं आबादगार अॻवान महमूद नवाज़ शाह साहब बि असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। महमूद नवाज़ शाह साहब सां ई वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। शाह साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। इन अहम मामले ते अव्हां छा चवंदव? पहिरियां पाणी खोट हुई, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबादगार मुसलसल एहतजाज करण में ई लॻल रहिया, हाणे वरी हथरादू या भाण जी खोट पैदा कई वई आहे। पैदावारी अमल मामूल मुताबिक़ हले पियो घोटकी में जेके ॿ भाण फैक्ट्रीज़ आहिनि, पर उन बावजूद कंहिंजी कोताही सम्झो पिया इन सॼी सूरत हाल में? साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त भाण जी कंहिं बि क़िस्म जी का खोट कान्हे। ओतिरी प्रोडक्शन आहे भाण जी जेका पोएं साल थी आहे। पाण हिन साल कुझु वधीक पैदावार थियण जो आहे। बेशो ॿिए नंबर ते ज़मीन का ज़ेर काश्त वधीक न आई आहे। ही जेका बि सूरत हाल आहे सा यानी पैदा कई पई वञे ऐं ईअं तासुर पैदा पियो कयो वञे खोट जो त जीअं माण्हुनि जे खीसनि मां पैसा वधीक लुटिया वञनि। अक्टूबर नवंबर खां इहा जेका आहे सा गठजोड़ हली पई। उन ज़माने में 1750 रुपए वारो भाण 1900, पोइ 2200, हाणे त 28-2900 में बि भाण जो विकिरे जे बारे में ख़बरूं ॿुधूं था। हिन 21 सदी में हीअ अजीब ॻाल्हि आहे जो सभु माण्हू ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि ऐं सभु रुगो जांचूं था ॾिसनि ऐं हू अखियुनि जे साम्हूं जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे फुरीनि पिया। असांजो तख़मीनो आहे त सिर्फ़ु कणिक ई कणिक में सिंध में हारियुनि खां आबादगारनि खां 6 खां 8 अरब रुपया वधीक फुरिया वेंदा इन भाण में जेको अॼुकल्ह दाड़ो लॻे पियो उन में। शाह साहब, अवां जी जेका तंज़ीम आहे उन तरफ़ां को हिन महिल ताईं एहतजाज कयो वियो आहे। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण साहब जेके आहिनि उहे इन मामले ते बि इहो चवनि पिया त वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जे करे इहो भाण जेको आहे उहो उन जी शॉर्टेज पैदा थी आहे। हालांकि भाण जी का शॉर्टेज न आहे, जीअं मां बि चयो, गोदामनि में भाण सरप्लस स्टॉक में मौजूदु आहे। पर ज़रात खाते जे अमलदारनि खे जेके कार्रवायूं करणु घुरिजनि त अगरि सिंध में भाण जी खोट आहे त इहो भाण फ़िलहाल ॿियनि इलाइक़नि में न वञे ऐं जेको स्टोरेज कयो पियो वञे, स्टॉक कयो वियो आहे त जीअं आर्टिफिशियल शॉर्टेज पैदा थिए, उन जे लाइ कार्रवायूं करण जी ज़रूरत आहे त जीअं इहा शॉर्टेज आर्टिफिशियल जेका पैदा कई वई आहे इहा ख़तमु थी सघे। हा साईं, ॾिसो, असांजी हिकिड़ो हथ ॿधी गुज़ारिश था करियूं वफ़ाक़ी सरकार खे ऐं सूबाई सरकार खे त महिरबानी करे अगरि हिन मसइले ते सियासत न कनि त हुननि जो असां ते वॾो जेको आहे सो थोरो थींदो। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा। ॿिए नंबर ते अगरि शॉर्टेज या घटि भाण जी सप्लाई आहे त कंपनियुनि बारहा इहे बयान ॾिना आहिनि, टेलीफोन नंबर ॾिना आहिनि त असांजी जेका सप्लाई जीअं कंदा आहियूं उन हिसाब किताब सां असांजी सप्लाई हले पई। असांजो सुवाल इहो आहे त सभु 3-4 कंपनियूं आहिनि, वधीक कंपनियूं कोन आहिनि। छा हुकूमत सिंध उन्हनि 3 कंपनियुनि खां अंग अखर वरिता आहिनि? छा उहे अंग अखर मीडिया खे, स्टेक होल्डर्स खे ॾिना पिया आहिनि त किथे घटिताई थी आहे? इन क़िस्म जी तव्हांखे का बि सूरत हाल ॾिसण में न ईंदी। ऐं 18 अमेंडमेंट खां पोइ इहा ज़िमेदारी 100% सूबाई हुकूमत जे मथां आहे त अगरि को इहो कानूनी को तरीक़ेकार हुननि जे हथ में आहे त इन सभिनी शयुनि खे कंट्रोल करे सघनि। ऐं इहा हिन वक़्तु हुननि जी ज़िमेदारी आहे त जेको भाण मौजूदु आहे उन में ज़रूरु इहा कोशिश ऐं काविश कनि त माण्हुनि खे उहा भाण ॾिसो। को बि हिन वक़्तु आबादगार का सहूलियत न पियो घुरे, का सब्सिडी न पियो घुरे जेके ॿिया सेक्टर्स घुरनि पिया। उहे त सिर्फ़ु इहो था चवनि त असीं कैश ॾियण लाइ तयारु आहियूं, महिरबानी करे असांखे पंहिंजो भाण ॾिनो वञे। जी, उहा ई ॻाल्हि आहे त आबादगार हाणे रुगो एहतजाज ई करे सघनि पिया। शाह साहब, तव्हां सां गॾु ई मौजूदु रहो। ज़ाहिद बुरगड़ी साहब बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कनि पिया। ज़ाहिद साहब, महमूद नवाज़ शाह साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। भाण जी आर्टिफिशियली शॉर्टेज जेका पैदा कई वई आहे, हिन हथरादू खोट जे नतीजे में आबादगार हाणे ॿीहर एहतजाज कनि पिया। इन खां पहिरियां पाणी जी खोट हुई। मुसलसल फैसिलिटीज़ ॾियण जे बजाए या सहूलियतकारी जेका सिंध गवर्नमेंट खे करणु घुरिजे या वफ़ाक़ी हुकूमत खे करणु घुरिजे, इन ते अव्हां कंहिंखे ज़िम्मेदार सभ खां वधीक करार ॾींदव? ॻाल्हि इहा आहे जो 18 अमेंडमेंट खां पोइ भाण जो जेको बि स्टॉक अचे थो सिंध में, ऑब्वियसली उन जी डिस्ट्रीब्यूशन जेका आहे असां उन जी एडमिनिस्ट्रेशन
सिंध जी गवर्नमेंट खे ई करणी आहे। जी मिसाल जे तौर ते जंहिं बि इलाइक़े में अचे थी, मूंखे यादगिरी आहे कुझु ॾींहं पहिरीं चीफ सेक्रेटरी साहब जो मूं अॼु बयानु ॾिठो वेठे तव्हांजी पंहिंजी अख़बार में, चीफ सेक्रेटरी जेको आहे त चयो 29 तारीख़ ते मीटिंग घुराई आहे सभिनी भाण वारनि जी। जेकॾहिं चीफ सेक्रेटरी मीटिंगूं घुराए पियो, सभु कुझु करे पियो, त हिन जी माना त सिंध गवर्नमेंट इज़ द रिस्पॉन्सिबल। हाणे पोज़ीशन इहा आहे जो जेॾी महिल DAP भाण जी ज़रूरत हुई कणकुनि खे, ओॾी महिल DAP कोन पियो मिलियो, 9,000 10,000। हाणे यूरिया भाण जो जेॾी महिल ॾियण जो टाइम आहे, हाणे यूरिया भाण कोन्हे। हाणे आऊं एज़ ए जनरल सेक्रेटरी सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर, वेल नोन ग्रोवर ऑफ सिंध, हर सॼी सिंध जा ग्रोवर मूंखे सुञाणनि था। ख़ुदा जो कसम मूं भाण जेको आहे सो 2800 रुपया बोरी में कल मूंखे वरिती आहे। 2800 रुपये में यूरिया मूं वरिती आहे। 2800 रुपया यूरिया लाइ बि असिस्टेंट कमिश्नर कंहिंखे चयो आहे, वरी हुन मुख़्तियार कार खे चयो, वरी फलाणे खे चयो। तंहिंखां पोइ जेको आहे त मूंखे 150 बोरियूं खपियूं पए, 20 बोरियूं मिलियूं आहिनि 2800 रुपये रेट में। मूं कसम खणी तव्हांखे ॿुधायो, जे मूं जहिड़े हिकिड़े वेल नोन ग्रोवर सां इहो कमु आहे त पोइ बाक़ी जेको आहे सो आम माण्हू सां छा हूंदो छा न हूंदो, हुनजो अंदाज़ो तव्हां पाण लॻी सघो था। पर जेको इहो थिए पियो उन जा नतीजा तमामु भयानक ईंदा। जी ज़ाहिद साहब, उहा ई ॻाल्हि आहे त कणिक जो जेको 2-3 सालनि खां बम्पर क्रॉप थिए पियो, अगरि वक़्त सां नंढनि आबादगारनि खे इहो भाण न मिलियो त ज़ाइगला प्रोडक्शन उन्हनि जी पैदावार मुतासिर थींदी। वॾनि आबादगार जे लाइ मां चयो पिया तेतिरा मसइला आहिनि, नंढनि आबादगारनि जे लाइ छा मसइलो हूंदो? पर जेको एक्टिव थियणु घुरिजे उहा ज़िमेदारी जेका आहे उहा ज़राअत खातो न पियो निभाए हिन वक़्तु पंहिंजी। साईं, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त सॼो ज़राअत खातो जेको आहे को कमु करण लाइ तयारु कोन्हे। मुंहिंजा भाउ, ज़राअत खातो जेको आहे असांखे 2800 रुपये बोरी वठी पियो ॾिए न। हाणे ज़राअत खाते जो कमु इहो आहे जो 1700 जी बोरी असांखे 2800 में वठी पियो ॾिए त आम आबादगार खे त 4000 में कोन मिलंदी। हाणे ॻाल्हि इहा आहे, ही जेको कुझु थिए पियो इन जो भयानक नतीजो क़ौम भोगींदी। ऐं तव्हांजे प्रोग्राम में ॿ दफ़ा अॻे बि चई चुको आहियां त कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तमामु घणी वधी वई आहे, इनपुट प्राइज़ तमामु घणी वधियूं आहिनि। तव्हांखे पहिरियों त इहो ग़लतफ़हमी आहे त बम्पर क्रॉप कहिड़े हिते पाण वटि थिया आहिनि या मैक्सिको में थिया आहिनि या अमेरिका में थिया आहिनि। पर सिंध में को बम्पर क्रॉप कोन थियो आहे 3 सालनि खां। जेको चवे थो बम्पर क्रॉप थियो आहे उहो कूड़ थो ॻाल्हाए। मूंसां अची गॾु ॿिए हिते अटो जेको आहे सो 70 रुपया किलो मिले पियो, बम्पर क्रॉप केॾां वियो? बम्पर क्रॉप हुजे त तव्हांखे मिले 50 रुपया किलो में। बम्पर क्रॉप आहे कोन हिते, को बि आदादो शुमार जो हिननि वटि को निज़ाम कोन्हे। को माण्हू घर खां ऑफिस खां ॿाहिरि निकिरे कोन थो। हिन वटि फिगर किथां अची था वञनि? बम्पर क्रॉप थी वियो, हेतिरे ते कणिक 30% वधीक पोखिजी वई, 10% घटि पोखिजी वई। ही सभु अटकलूं धोखा इन्हनि ते सॼो मुल्क पियो हले। आऊं तव्हांखे ॿुधायां थो, असांजो आबादगारनि सां सॼो ॾींहुं राब्तो आहे। आऊं एवान ज़राअत जो जनरल सेक्रेटरी आहियां, मुंहिंजो सॼो राब्तो आहे। कणिक जो क्रॉप हिन साल तक़रीबन पोएं साल जे मुक़ाबले में 30% घटि आहे ऐं इनपुट उन में पई कोन्हे, न उन में प्रॉपर DAP पियो आहे। DAP जेकॾहिं बोरी जी जाइ ते आबादगार अधु बोरी विधी आहे। हाणे यूरिया जेको आहे कंहिंखे मिले कोन पियो। मूंखे 2800 में 20 बोरियूं मिलियूं आहिनि। मुंहिंजी 612 एकड़ जी ज़मीनदारी आहे, मूंखे 20 बोरियूं भाण जूं मिलियूं आहिनि। ऐं चई कणिक खे कहिड़ो भाण ॾींदुसि, कहिड़ो कणिक मां उपत खणंदुसि, ख़बर तव्हांखे पवंदी जॾहिं मार्च जो महीने में फ़सुलु साम्हूं ईंदो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। हिन साल त तव्हां ठीकु आहे 8 लख टन करे विया आहियो, पर अॻे साल तव्हांखे ख़बर पवंदी त घणी तव्हांजी प्रोडक्शन थी अचे। आउं चवां थो पोइ साल जे मुक़ाबले में घटि में घटि 40% ही साल घटि वेंदो। ऐं पोइ जॾहिं रड़ियूं थींदियूं पोइ हिनखे ख़बर पवंदी। गवर्नमेंट बिल्कुलु गेम प्ले में लॻी पई आहे। फेडरल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ सिंध गवर्नमेंट फेडरल। तव्हांजी बयानबाज़ियुनि सां असांखे को मतिलबु कोन्हे, आबादगारनि खे तव्हांजे बयानबाज़ी सां को मतिलबु कोन्हे। तव्हांखे विढ़णो आहे वरी सियासी तौर ते मैदाननि में विढ़ो, पर असांजी आबादगार जी कॉस्ट ते जेको जहिड़ो थिए पियो उहो जेको आहे सो उन सां मुल्क जी मईशत कमज़ोर थींदी ऐं ज़राअत जो कमज़ोर थियणु सिंध जे पाकिस्तान जे 70% अवाम जो कमज़ोर थियणु आहे। इहा हमेशह ज़हन में ॻाल्हि रखिजो, छो जो 70% माण्हू ज़राअत सां वाबस्ता आहिनि। ऐं हीउ जेको बि गेम हले पियो, छा हिकिड़ो जेको आहे सो मूंखे ख़बर पई त हाणे वॾा वॾा माण्हू जेके आहिनि त उन्हनि खे ज़ोरी भाण मिले पियो। सभिनी खां वॾे में वॾो जेको सफ़रर आहे हींअर जेको नुक़सान में आहे उहो नंढो आबादगार आहे, जेको 16 एकड़ जो ज़मीनदार, 18 एकड़ जो ज़मीनदार, उहो वीचारो जेको आहे सो लाइनुनि में सॼी राति बीहे थो 5 बोरियुनि लाइ। पर्ची हुनखे मिले थी, आख़िरी में हुनखे 5 बोरियूं कोन थियूं मिलनि। हीउ हिकिड़ो ज़ुल्म आहे। यूरिया जेको भाण आहे जेके केरु पुछंदो कोन, हींअर जेको आहे यूरिया भाण ते
ब्लैक आहे 1700 वारी 3000 आहे, जंहिंमां कणिक लहंदी तंहिंमां चवंदा रेट 1800 रुपया। एॾी ज़मीनदारी करण जो साईं हाणे वक़्तु ख़तमु थी वियो। आउं त चवां थो ज़मीनदारी हींअर पाप थी वई आहे। जेके ज़मीनदार आहिनि उहे हाणे ख़र्ची पूरा कोन था करे सघनि ऐं गवर्नमेंट जेको आहे सो का बि रिलीफ ॾियण लाइ तयारु कोन्हे। हिन टाइम ते गवर्नमेंट जो कमु आहे असांखे हलो 1768 प्राइस आहे, 2000 में ई भाण वठी ॾियो दुकाननि ते कयो। हींअर कंहिं बि सॼी सिंध में कंहिं बि दुकान ते भाण तव्हांखे ओपनली ॾिसण में कोन ईंदो। हर जॻह ते भाण लिखियो पियो आहे। राति जे टाइम ते ब्लैक मार्केटिंग थी थिए। इहा सॼी सिंध जी हालत आहे। हाणे तव्हां पाणे सम्झी सघो ज़ाहिद साहब छा फ्यूचर आहे, छा बाज़ार जो फ्यूचर आहे। ज़ाहिद साहब तव्हां सां गॾु ई रहो। महमूद नवाज़ शाह साहब बि आहिनि। त शाह साहब त वॾा आबादगार उन्हनि जूं तंज़ीमूं ऐवान ज़राअत सिंध एतिरो मुश्किल आहे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण या CM सिंध सां को राब्तो करणु या उन्हनि ते इहो मामिलो उथारणु त बर वक़्तु कार्रवाई थियणु ज़रूरी आहे। भाण मौजूदु आहे, कार्रवाई करे उहो बरामद कयो वञे ऐं आबादगारनि जे लाइ उहो फ़रहाम कयो वञे। शाह साहब आवाज़ पहुचे पियो अवां ताईं? महमूद नवाज़ शाह साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते न आहिनि। ज़ाहिद साहब इहो ई सवाल अवां खां बि हूंदो, ऐवान ज़राअत या वॾा आबादगार उन्हनि जूं तंज़ीमूं छा उन्हनि जे लाइ एतिरो मुश्किल आहे त हू सूबाई सलाहकार ज़राअत मंज़ूर वसाण सां एक्सेस करे सघनि या वॾे वज़ीर ताईं इहो मामिलो आंदो वञे त हिन वक़्तु ज़रूरी आहे त ज़राअत खातो को एक्शन वठे? सर मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त असां मंज़ूर वसाण साहब सां मुतहद बार राब्तो करे हुनखे ॿुधायो। हुननि जो जवाबु इहो आहे त छा असांखे ख़बर कोन्हे छा? असां हिते रहूं कोन था छा? असां अख़बारूं कोन पिया ॾिसूं छा? असांखे सॼी ख़बर आहे पर ही माफ़िया फलाणी माफ़िया हिन खे क्रैश कयूं था। फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो असांजो कोटो कटाए उते पोइ साईं फेडरल गवर्नमेंट ताईं ही सभु शयूं अची थियूं वञनि। सम्झनि छा भला मंज़ूर वसाण साहब तमामु मोज़िज़ मोतबर असांजो दोस्त आहे, ज़ाती दोस्त आहे। छा हू पाकिस्तान सिंध में कोन थो रहे छा? हुनखे ख़बर कोन्हे छा? जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे हुनखे ख़बर भाण जी कोन्हे छा? हर माण्हू खे ख़बर आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे जो एक्शन केरु करे, मक़सदु इहो आहे। हींअर एक्शन करण लाइ इहो ई आहे जेकॾहिं एग्रीकल्चर डिपार्टमेंट जी तव्हां ॻाल्हि कयो त एग्रीकल्चर एक्सटेंशन त आहे साईं मंज़ूर वसाण जी। मां कसम हल्फिया तव्हांखे चवां थो मूंखे एग्रीकल्चर एक्सटेंशन वारनि 2800 रुपए ॿोरी वठी ॾिनी आहे। महमूद नवाज़ शाह साहब हींअर असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कनि पिया। महमूद नवाज़ शाह साहब इहो ई सवाल मुंहिंजो ज़ाहिद साहब खां हुयो, अवां खां बि इहो ई पुछंदासीं त मंज़ूर वसाण साहब वटि इहो सलाहकार आहिनि, उन्हनि खे बि यकीनी तौर ते ख़बर हूंदी, पोइ एक्शन छो नथो खयो वञे? सिंध जा आबादगार अगरि इन एॾी वॾे बहरान खे मुंहुं ॾियनि पिया जेको बि हथरादू तौर ते पैदा कयो वियो आहे त मतिलबु उहा ख़्वाहिश नाहे त इहो मामिलो हल थिए ऐं आबादगार जेको सुख सां को कमु करे सघनि? साईं तव्हां त वज़ीर साहब जी ॻाल्हि पिया करियो, पर आउं तव्हांखे गुज़ारिश करियां त जेके बि टई मोज़िज़ ऐवान आहिनि असांजे मुल्क जा उनमें मेजॉरिटी कंहिंजी आहे? उनमें मेजॉरिटी त असांजा ई जेके आहिनि नुमाइंदा वेठल आहिनि ऐं उन्हनि जो को तव्हां उते को गजगोड़ ऐं का ॻाल्हि तव्हां ॿुधी आहे? तव्हां हिंदुस्तान में ॾिसो कानून पास थी वियो हलियो ऐं हिकिड़ो लॉजिकल कानून हो, पर उते जा माण्हू जॾहिं ॿाहिरि निकिता पूरनि हाउसिस में एॾो प्रोटेस्ट थियो ऐं सरकार कानून पंहिंजो वापसि वरितो। हिते एॾो वॾो ॾींहुं जिथे जा ॻाढ़ा पिया लॻनि असांजे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इहा ॻाल्हि त सॼी दुनिया खे अवाम खे ख़बर आहे। ईअं को हिकु ॾींहं जो कोन्हे त 3 महीननि खां 4 महीननि खां इहो धाड़ा जेके आहिनि से लॻनि पिया। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजे 3 हाउसनि में इहे क़िस्म जी ॻाल्हि केर बि कोन थो खणे। हा अगरि को ॿियो एक्शन थिए थो पॉलिटिकल त उन ते ॾिसो त सभु वज़ीर अमीर पुॼो था वञनि ऐं उन्हनि शयुनि जो एक्शन खणनि था। इहे जेके असां ॼाणी हथरादू पंहिंजा कन पोड़ा ऐं अखियूं बंदि करे रखियूं आहिनि जंहिंजो माण्हू फ़ाइदो वठनि पिया ऐं असांखे ईअं थो महसूसु थिए त इन सॼी साज़िश में कुझु माण्हू जेके आहिनि से उन्हनि सां गॾियल आहिनि जंहिंजे करे हू बरबला खुले आम जेको आहे सो माण्हुनि खे तंग पिया कनि। ऐं ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि गॾो गॾु कंदा वञा असांखे वॾो ख़तरो ऐं डपु आहे त इहो जेको क्राइसिस शुरू थियो आहे जेको क्राइसिस कोन्हे ऐं इहो फुर जो रुझान जेको शुरू थियो आहे इहो हींअर ख़तमु न थींदो। ख़रीफ़ में अञा पोखी वधीक थींदी ऐं असांखे डपु आहे त इहो रीलनि बहाननि सां इहो फुर लुट जो बाज़ार जेको आहे सो गरम रखियो वेंदो। इन वॾो असांखे डपु ऐं ख़दशो आहे।
महिरबानी अवां जी महमूद नवाज़ शाह साहब, ज़ाहिद बुरगणी अवां जी भी महिरबानी। ॿिन्ही अॻवाननि जेके पाण आबादगार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हथरादू खोट जेका पैदा कई वई आहे उन में ज़रात खातो सिंध पंहिंजी ज़िम्मेदारी महसूस करे, छो जो अरिड़हीं तरमीम खां पोइ भाण जी इन खोट खे इन मसइले खे हल करण जी ज़िम्मेदारी सभ खां वधीक सिंध जे ज़रात खाते जी आहे ऐं आला अमलदारनि ताईं इख़्तियारनि ताईं या सॼी सूरत हाल हूंदी उन बावजूद बि का कार्रवाई नथी कई वञे। आबादगार जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ शहरनि में भाण जे लाइ सरापा एहतिजाज पिणु आहिनि।